जी नाज़रीन मिसल वडी जे वेझो ॻोठ बेगन दरवाज़ में अॼु थी मौजूद आहियूं, जिते पीपल्स पार्टी जो पुराणो सीनियर झूनू वर्कर जेको केतिरनि ॾींहंनि खां खटते पिलाए ऐं पीपल्स पार्टी वारनि उन सार न आयल थी अचो त उनखां पुछूं उन बारे में छा चवणु आहे। नालो ॿुधाईंदा? कामरेड मोहम्मद उस्मान जरवार, ॻोठ बेगन जरवार। ये जुमे जो ॾींहुं हो, नमाज़ पढ़ण पे वियुसि मस्जिद में, पेर स्लिप थी वियो, किरी पियुसि। टंग खाॿी टंग बि भॼी वई, खाॿी ॿांह बि भॼी पई। हाणे बिस्तरे ते पियो आहियां। पीपल्स पार्टी जा असांजा मोहतरम रहनुमा जेके आहिनि ते उहे बि असांजी माली मदद कनि, इलाजु कराइनि। ऐं सर्दी वारा बि जेके आहिनि उहे इलाजु कराइनि। DC वली मोहम्मद साहिब खे बि गुज़ारिश आहे उहो बि एक्शन खणे असांजो इलाजु करायो वञे सरकारी ख़र्च ते, परगोर लधी वञे। ऐं पीपल्स पार्टी जो पुराणो जियालो वर्कर आहियां, जेल कोड़ा खाधल आहिनि। पीपल्स पार्टी में तव्हांखे उहिदे ते रहिया या ईअं? मुख़्तलिफ़ उहिदनि ते तहलके ज़िले में रहियो आहियां, सुपाप में बि रहियो आहियां, पीपल्स यूथ में बि रहियो आहियां, पीपल्स हारी कमेटी में रहियो आहियां, पीपल्स पार्टी बदर विग में बि रहियो आहियां। पहिरियां 11 साल फिनांस सेक्रेटरी रहियो तहलके टंडेलार जो। तंहिंखां पोइ वरी तहलको टुटो, ज़िला थिया। ज़िले में तहलके चंबल जो सीनियर नायब सदर रहियुसि 11 साल। तव्हां पीपल्स पार्टी में केतिरो टाइम रहिया आहियो? 1967 में जॾहिं 30 नवंबर ते पीपल्स पार्टी जो बुनियादु पियो, 15 दिसंबर खां वठी अॼु ताईं पीपल्स पार्टी में आहियां। मोहतरमा सां बि मुलाक़ातूं थियल आहिनि, उहे ऑटोग्राफ सबूत तौरु पियल आहिनि। जेल बि खाधो, 1 साल सज़ा, 10 कोड़ा खाधा। ऐं पार्टी में मुख़्तलिफ़ उहिदनि ते बि रहियो आहियां, सदाईं सचो कारकुन थी रहियो आहियां। पर मूंखे मिली अॼु ताईं का शइ कोन्हे पार्टी जे तरफ़ां। बेयारो हींअर पार्टी वारनि तव्हांजी सार लधी आहे न? कुझु बि कोन्हे, बेयारो मददगार वेठो आहियां। का बि पार्टी वारी सपोर्ट कान मिली आहे, को पार्टी वारो लड़ी कोन आयो आहे। कि तव्हां इख़बारी नुमाइंदा आया आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी जो असांजी ॻाल्हि मथे मीडिया ते पहुचाईंदो। पार्टी वारनि छा चवणु आहे? असांखे पार्टी वारा आया ई कोन, चवणु छा आहे। पार्टी चवंदा त पार्टी वारा असांजी मदद कनि, मुंहिंजो इलाजु कराइनि। जां हिते बिस्तरे ते दाख़िल पिया आहियां, माली मदद करे इलाजु कराइनि मुंहिंजो। जी नाज़रीन, अवां मोहम्मद उस्मान कामरेड जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। जंहिंजो चवणु आहे त हू गुज़िरियल 55 सालनि खां पीपल्स पार्टी में रहियो। हुन पीपल्स पार्टी में जेलूं कटियूं, कोड़ा खाधा, मोहतरमा सां हुन मुलाक़ातूं पूर्ण कयूं ऐं हुन केतिरा ई पीपल्स पार्टी में ॾुख ॾिना आहिनि। पर अॼु जॾहिं हू खटते पिलाए त पार्टी वारा हुनजी सार लहण लाइ तयारु न आहिनि। हिन जी अपील आहे त पार्टी वारनि खे त हुनजी माली सहायता कई वञे ऐं DC वली मोहम्मद बलोच खे बि अपील आहे त हिन जी माली सहायता कई वञे। कैमरामैन शकील जिन सां गॾु इरफान अली जरवार, टाइम न्यूज़ मिसण वडी।